अॼु असां डिस्कस कंदासीं प्रेज़ेंट पोटेंशियल टेंस। पहिरीं ॻाल्हि त प्रेज़ेंट पोटेंशियल टेंस आहे छा। प्रेज़ेंट पोटेंशियल आहे छा, पहिरियों इहो पढ़ंदासीं त प्रेज़ेंट पोटेंशियल आहे छा। डेफिनेशन आहे त ए वर्ब विच सिग्निफाइज़ हिकु फेल जेको ॾेखारे द कंप्लीट मुकमल पावर ताक़त सघ स्ट्रेंथ ऑफ द सब्जेक्ट। सब्जेक्ट जी पावर्स ॾेखारे त माना आई कैन गो, मां वञी सघां थो। यू कैन गो, तूं वञी सघें थो। इन में जेको आहे फाइल जी स्ट्रेंथ ऐं पावर ॾेखारे थो, उहो कमु करण जी सघ ॾेखारे थो। उन खे प्रेज़ेंट पोटेंशियल टेंस चइबो आहे। जेकॾहिं पास्ट में हुजे त पास्ट पोटेंशियल टेंस चइबो आहे। दैट इज़ कॉल्ड प्रेज़ेंट पोटेंशियल टेंस। हाणे ए वर्ब which signifies the complete power or strength of the subject in present time, that is called present potential tense. other definition, b definition कहिड़ी थींदी? a verb which denotes that the subject is in such position to do something in present time. हिकु अहिड़ो फेल जेको ॾेखारे त फाइल पंहिंजी अहिड़ी पोज़ीशन में आहे जेको कुझु करण जी सघ अथसि इन हलंदड़ वक़्त में। देट इज़ टू बी कॉल्ड प्रेज़ेंट पोटेंशियल टेंस। कंहिं बि शइ जे कमु करण जी सघ, ताक़त, स्ट्रेंथ हुजे, उन खे असां प्रेज़ेंट पोटेंशियल चवंदा आहियूं। पोटेंशियल लफ़्ज़ जी माना ई सघ का ताक़त हूंदी आहे। नोट, इम्पॉर्टेंट नोट हूंदो आहे। जेकॾहिं असां नोट वठंदा आहियूं त इहो हिकिड़ो इम्पॉर्टेंट नोट हूंदो आहे। दिस टेंस शोज़ द कंप्लीट पावर स्ट्रेंथ ऑफ सब्जेक्ट फॉर डूइंग समथिंग। हिन में टेंस में शो थींदो आहे त कंप्लीट पावर स्ट्रेंथ ऑफ द सब्जेक्ट। सब्जेक्ट जी कंप्लीट पावर शो थींदी आहे कुझु करण जी, कुझु कमु करण जी सघ ॾेखारे। उनखे प्रेज़ेंट पोटेंशियल टेंस चइबो आहे। नोट, कैन इज़ द हेल्पिंग वर्ब टू दिस टेंस एंड is followed by all the subject। सभु फेलनि सां केन इस्तेमालु थींदो आहे। केन इन जो हेल्पिंग वर्ब आहे। केन प्रेज़ेंट पोटेंशियल टेंस जो हेल्पिंग वर्ब आहे। इहो असां कॉन्जुगेशन बनावट ॾिसंदासीं। कॉन्जुगेशन आहे त आई कैन गो, मां वञी सघां थो। वी कैन गो, असीं वञी सघूं था। यू कैन गो, तव्हां वञी सघो था। यू कैन गो, तूं वञी सघें थो। ही कैन गो, हू वञी सघे थो। शी कैन गो, हूअ वञी सघे थी। इट कैन गो, उहे वञी सघनि था। दे कैन गो, उहे वञी सघनि था। हाणे मतिलबु इहो आहे त जेके बि नव ज़मीर फेल सब्जेक्ट आहिनि उन्हनि में केन यूज़ थींदो। को ॿियो को हेल्पिंग वर्ब इन जो नाहे। नोट, केन सां गॾु ॿियो जेको आहे सो त असां कहिड़ी शइ इस्तेमालु कंदासीं। केन खां पोइ वर्ब कहिड़ो ईंदो? केन खां पोइ वर्ब ईंदो फस्ट फॉर्म ऑफ द वर्ब इज़ यूज़्ड फॉर दिस टेंस। इन टेंस में फस्ट फॉर्म ऑफ वर्ब यूज़ थींदो आहे। हाणे मिसाल वठो, फॉर्मेशन कीअं, जुमिलो ठहंदो कीअं? पहिरियों सब्जेक्ट, पोइ हेल्पिंग वर्ब, पोइ मेन वर्ब, पोइ ऑब्जेक्ट। सब्जेक्ट कहिड़ो आहे? मिसाल आहे सुशीला हिकु सब्जेक्ट आहे। केन उन जो हेल्पिंग वर्ब आहे। सॉल्व हिकु वर्ब आहे। दिस प्रॉब्लम हिकु ऑब्जेक्ट आहे। प्रॉब्लम मसलो हिकु ऑब्जेक्ट आहे, मफ़ूल आहे। सुशीला कैन सॉल्व दिस प्रॉब्लम, सुशीला ही मसलो हल करे सघे थी। वरी असां कॉन्जुगेशन ते अची वियासीं। आई कैन गो, मां वञी सघां थो। वी कैन गो, असीं वञी सघूं था। यू कैन गो, तव्हां वञी सघो था। यू कैन गो, तूं वञी सघीं थो। ही कैन गो, हू वञी सघे थो। शी कैन गो, हूअ वञी सघे थी। इट कैन गो, उहो वञी सघे थो। दे कैन गो, उहे वञी सघंदा। अदर पॉसिबल वेज, आई कैन टीच यू आर आई एम एबल टू टीच यू, मां तोखे सेखारे सघां थो। मां आई एम एबल टू टीच यू, मां तोखे सेखारे सघां थो। इहो बि इन जो मक़सदु साॻियो थींदो।
आई एम इन ए पोज़ीशन टू टीच यू, आई एम इन सच ए पोज़ीशन टू टीच यू। हे सभु जेके आहिनि हिक ई पॉसिबल वे आहिनि, मां तव्हांखे पढ़ाए सघां थो, मां तव्हांखे पढ़ाए सघां थो, इहो आई कैन टीच यू। कैन is also used for permission, ability, power, authority, offer and polite request। कैन इस्तेमालु थींदो आहे इजाज़त लाइ, एबिलिटी लाइ, पावर लाइ, अथॉरिटी लाइ, ऑफर लाइ ऐं पोलाइट रिक्वेस्ट लाइ। पहिरियों कैन यूज़्ड फॉर परमिशन, इजाज़त लाइ। एग्ज़ाम्पल यू कैन रेस्ट नाउ, यू आर अलाउड टू रेस्ट नाउ। ॿई माना इन जी साॻे माना थी वई। Maria can sit down, Maria is allowed to sit down। Khanam can use my earphone, Khanam is allowed to use my earphone। हे माना कंहिं बि शइ जी परमिशन लाइ कैन यूज़ थींदो आहे। हाणे असां कैन यूज़ कंदासीं एबिलिटी लाइ, कैपेबिलिटी लाइ, सलाहियत लाइ। Khalid can speak Sindhi, Khalid has an ability to speak Sindhi। Khalid खे एबिलिटी आहे सिंधी ॻाल्हाइण जी। Nadia can educate up to MA, Nadia has an ability to educate up to MA। नादिया खे एबिलिटी या सलाहियत आहे MA वारनि खे पढ़ाइण जी। रीमा कैन डांस डिसेंटली, हाणे रीमा कैन डांस डिसेंटली, रीमा डांस करे सघे थी डिसेंटली वे सां। रीमा हैज़ एन एबिलिटी टू डांस डिसेंटली। ताक़त, हाणे असां यू कैन यूज़ड फॉर पावर, कैन जेको आहे यूज़ थींदो आहे ताक़त लाइ, पावर लाइ। हाणे अंबर कैन मूव हिज़ हैवी स्टोन, अंबर वज़नी पत्थर सोरे सघे थी, मूव करे सघे थी। अंबर हैज़ ए पावर टू मूव हिज़ heavy stone, this heavy stone। Nawaz can box Nawab down, Nawaz can box Nawab down। माना नवाज़ बॉक्सिंग में नवाब खे हाराए सघे थो। आमिर कैन हिट हिज फेस, हाणे जेको आहे कैन यूज़ड फॉर अथॉरिटी, कैन जेको आहे अख़्तियार ऐं सलाहियत लाइ यूज़ थींदो आहे। एग्ज़ाम्पल आई कांट डिसमिस यू, आई कैन डिसमिस यू, मां तोखे बरतरफ़ करे सघां थो। आई हैव एन अथॉरिटी टू डिसमिस यू, कंहिं बि अथॉरिटी जो जीअं बॉस थींदो आहे उनखे अथॉरिटी हूंदी आहे। इहो जेको आहे सो त कैन बि यूज़ करे सघे थो ऐं एबिलिटी लफ़्ज़ बि इस्तेमालु करे सघे थो। द चीफ मिनिस्टर कैन अपॉइंट यू, चीफ मिनिस्टर तव्हांखे अपॉइंट करे सघे थो, नौकरी ॾेई सघे थो। द चीफ मिनिस्टर हैज़ एन अथॉरिटी टू अपॉइंट यू, चीफ मिनिस्टर खे अथॉरिटी आहे त तव्हांखे अख़्तियार आहे त तव्हांखे अपॉइंट करे जॉब ते। यूअर टीचर कैन पनिश यू, तव्हांजो उस्ताद तव्हांखे सज़ा ॾेई सघे थो। यूअर टीचर हैज़ एन अथॉरिटी टू पनिश यू, तव्हांजे उस्ताद खे अथॉरिटी अख़्तियार आहे त तव्हांखे सज़ा ॾे। कैन यूज़ड फॉर ऑफर, आछ पेशकश लाइ। वी कैन अकोमोडेशन यू विथ लोन, असां तव्हांखे लोन ॾेई सघूं था। वी ऑफर यू ए लोन, असां तोखे ऑफर कयूं था लोन जी, जीअं बैंकनि वारा कंदा आहिनि। यू कैन यूज़ माई कंप्यूटर टिल यू बाय यूअर ओन, तूं कंप्यूटर इस्तेमालु करे सघे थो जेसि ताईं तूं पंहिंजो ख़रीद करे। यू आर ऑफर टू यूज़ माई कंप्यूटर, तूं कंप्यूटर करे सघे थो, यूज़ करे सघे थो मुंहिंजो कंप्यूटर। यू कैन टेक सम पडिंग इफ़ यू लाइक, पडिंग इज़ ऑफर्ड टू यू। हाणे कैन यूज़ थींदो आहे पोलाइट रिक्वेस्ट लाइ, अल्तजा लाइ। कैन यू कम हेयर मिनट प्लीज़, छा तूं हेॾे अची सघे थो हिकिड़ो मिनट। यू आर स्ट्रांगली रिक्वेस्ट टू कम हेयर, कंहिं बि रिक्वेस्ट लाइ पोलाइट लाइ कैन इस्तेमालु कंदो आहियूं। कैन आई सी द चेयरमैन ऑफ दिस इंस्टीट्यूट, मां हिकु इन इदारे जो चेयरमैन ॾिसी सघां थो। कैन यू रीड इट आउट
टू मी प्लीज़, छा तू हुनखे पढ़ी सघे थो मुंहिंजे लाइ। इन रिमेंबर, इन प्रेजेंट टाइम कुड इज़ यूज़ टू इंस्टीड ऑफ कैन टू ले मच स्ट्रेस ऑन रिक्वेस्ट। कुड कंहिं कंहिं जाइ ते इस्तेमालु थींदो आहे जिथे वधीक स्ट्रेस दबाव हुजे। प्रेजेंट पोटेंशियल टेंस ज़मान हाल सग वस्फ़ उहो फ़ेल जेको हलंदड़ वक़्त में फ़ाइल जे कम लाइ मुकमल ताक़त ॾेखारे तंहिंखे ज़मान हाल सग चइबो आहे। नोट, हिन ज़मान फ़ाइल जे कंहिं कम करण लाइ मुकमल सग या ताक़त खे हलंदड़ वक़्त में ॾेखारे उन खे ज़मान हाल पोटेंशियल चइबो आहे, सग चइबो आहे। नोट, कैन हिन ज़मान जो मददगार फ़ेल आहे, सभिनी फ़ाइलनि सां इस्तेमालु कयो वेंदो आहे। हिन ज़मान जी पहिरीं सूरत इस्तेमालु कई वेंदी आहे। इन अदर यूज़ ऑफ कैन, यूज़ कैन जा यूज़। सुल्तान राही कैन नॉट हेल्प शाउटिंग, चिल्ड्रन कांट हेल्प प्लेइंग, स्टूडेंट कांट हेल्प मेकिंग नॉइस। जॾहिं कांट हेल्प जा लफ़्ज़ अचे त उनखे असां चवंदासीं त नथो सघे, रही नथो सघे। कांट हेल्प लफ़्ज़ जॾहिं अचे, कांट सां गॾु हेल्प जो इज़ाफ़ो थिए त उहो रही नथो सघे जो उचार कंदासीं। सुल्तान राही कांट हेल्प शाउटिंग, सुल्तान राही रड़कण खां सवाइ रही नथो सघे। चिल्ड्रन कांट हेल्प प्लेइंग, ॿार खेॾण खां सवाइ रही नथा सघनि। कांट हेल्प हणंदासीं त असांजो रही नथा सघनि जुमिले जो मतिलबु निकिरी ईंदो। स्टूडेंट कांट हेल्प मेकिंग नॉइस, शागिर्द ॻोड़ो करण खां सवाइ रही नथा सघनि। द डॉग कांट हेल्प बार्किंग, कुतो भौंकण खां सवाइ रही नथो सघे। आई कांट हेल्प टीचिंग, मां पढ़ाइण खां सवाइ रही नथो सघां। नदीम कांट हेल्प एक्टिंग, नदीम अदाकारी खां सवाइ रही नथो सघे। फरज़ाना कांट हेल्प मेकिंग टी, फरज़ाना चांहि ठाहिण खां सवाइ रही नथी सघे। गर्ल्स कांट हेल्प टेकिंग पिकिल, छोकिरियूं खटाइण खाइण खां सवाइ रही नथियूं सघनि। वुमेन कांट हेल्प गॉसिपिंग, औरतूं ॻाल्हाइण खां सवाइ रही नथियूं सघनि। वुमेन कांट हेल्प वियरिंग मेकअप, औरतूं मेकअप करण खां सवाइ रही नथियूं सघनि। हाणे इन में जेकॾहिं असां हेल्प जो इज़ाफ़ो कंदासीं त रही नथा सघनि, हूअं सॻो छड़ो ईंदो, पर जेकॾहिं हेल्प ईंदो त रही नथा सघनि जो इज़ाफ़ो थी वेंदो सिंधी जुमिले में। सी द डिफरेंस, मैन कांट हेल्प ड्रिंकिंग वाटर, इंसान पाणी पीअण खां सवाइ रही नथो सघे। इन जे अगेंस्ट में जुमिलो ठाहींदासीं, मैन कांट लिव विदाउट वाटर, इंसान पाणी खां सवाइ रही नथो सघे। ॿई ईज़ी वे आहिनि, मैन कांट लिव विदाउट वाटर। हाणे ईज़ी जेको आहे न, मैन कांट हेल्प ड्रिंकिंग वाटर, हिकु कंडीशनल थी वियो हिकिड़ो, माना उन में डिफरेंस थी वियो, ईज़ी बि थी वियो। हाणे असां वधीक पढ़ंदासीं मिसाली जुमिला। एक्सरसाइज़ कैन सेव यू फ्रॉम मैनी डिज़ीज़, वर्ज़िश तव्हांखे केतिरनि ई बीमारियुनि खां बचाए सघे थी। दिस डिज़ीज़ कैन प्रूव फेटल टू हिम, हीअ बीमारी हिन लाइ मौतमाल साबित थी सघे थी। यू कैन इम्प्रूव यूर सेल्फ, तव्हां पंहिंजो पाण खे सुधारे सघो था। आई कैन नेवर फॉरगेट यू, मां तव्हांखे विसारे नथो सघां, मां तव्हांखे कॾहिं बि विसारे नथो सघां। हे जुमिला आहिनि। तव्हां कुदरत जो मज़ो वठी सघो था। यू कैन एंजॉय द ब्यूटी ऑफ नेचर, असां कामयाबी हासिल करे सघूं था। वी कैन अचीव सक्सेस, तव्हां डॉक्टर इंजीनियर थी सघो था। यू कैन बी आइदर ए डॉक्टर और एन इंजीनियर। ये सभु जुमिला आहिनि इन जा। कांट हेल्प मिलाइण सां रही नथो सघे, बाक़ी सॻो छड़ो। एतिरो खोड़ थी वियो, जाम पढ़ियोसीं। वधीक सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं शेयर कंदा।